अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां मां आहियां जो मेज़बान नईम सुमरो। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं विच ओभर जी सूरत हाल जी, जेका ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे। ईरान इसराइल अमरीका जंग जीअं जो तीअं जारी आहे। उन जे हमलनि जी शिदत में का बि घटिताई नज़र नथी अचे असांखे। उन खां पोइ जेको आहे ईरान ते जेको इसराइल ऐं अमरीका जा हमला आहिनि उहे बि जारी आहिनि ऐं ईरान बि रिटेलिएट करे पियो। ऐं विच ओभर में जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई हिन महिल संगीन थी वई आहे। उन खां पोइ जेका आलमी मईशत आहे उन ते बि उन जा असर पवणु शुरू थी विया आहिनि, छाकाणि त आबना हरमज़ बंदि थियण सां जेको आहे तेल जी सप्लाई ऐं गैस जी सप्लाई बंदि थी वई आहे। इन जे करे पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके ॾुखिया ॾींहं जी ईअं खणी चइजे त अचण वारा आहिनि या अची चुका आहिनि। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं त जेके आलमी ताक़तूं आहिनि आख़िर उहे छो इन जंग खे ख़तमु करण लाइ या जंगबंदीअ जे लाइ कोशिशूं न पियूं वठनि। छा जेको आहे अमरीका ऐं इसराइल इहो तइ करे छॾियो आहे त ईरान खे बिल्कुलु बि वाइप आउट करे जेको आहे उन खां पोइ जेको आहे उते जेको आहे त पंहिंजी मर्ज़ीअ जी जेको आहे सेटअप आंदो वेंदो। छा उन्हनि लाइ इहो एतिरो आसानु हूंदो, छाकाणि त रिजीम चेंज पहिरीं ख़्वाहिश इसराइल जी बि अमरीका जी ऐं ॿियो इसराइल जी ख़्वाहिश तहत जेको ईरान जो मिज़ाइल प्रोग्राम आहे उनखे ख़तमु करणु उनजी आहे। कल्ह भारत खां जेको आहे शिरकत करे मोटी ईंदड़ ईरान जो जेको बहरी सामूंडी जहाज़ उनखे अमरीकी फ़ौज तरफ़ां निशानो बणायो वियो आबदोज़ ज़रिए ऐं उन में 80 खां वधीक जेके ईरानी आहिनि उहे फ़ौजी शहीद थी विया। त उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं त आख़िर जेको एॾो जारहाणो रवैयो आहे अमरीका जो ऐं इसराइल जो उन जे पोयां जेको आहे उहो छा तकड़ि में वाइंड अप करणु चाहिनि था, उहो ड्रिगी जंग नथा चाहिनि ऐं छा ईरान वटि जेका प्लानिंग आहे सिर्फ़ु उहो जेको आहे प्रोजेक्टाइल जेके फायर करे उन्हनि खे जेको आहे रोक जी कोशिशि करे थो। त इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं अॼु असां। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे GR बलोच साहब। पाण डिप्लोमेट आहिनि, अॻूणा सफ़ारतकार आहिनि ऐं जेके आलमी मंज़रनामा आहिनि उन्हनि ते मंज़रनामे ते उन्हनि जी गहरी नज़र आहे। GR साहब वेलकम कयूं था तव्हांखे प्रोग्राम में। थैंक यू सुमेश साहब। GR साहब कीअं था ॾिसो जेका 6 ॾींहं गुज़री चुका आहिनि जंग खे ऐं 1200 खां वधीक ईरान में माण्हू शहीद थी चुका आहिनि उन्हनि जे रहबर अली खामनाई समेत। उन खां सवाइ जेके ॿिया मुल्क आहिनि UAE में 3 माण्हू मुआ आहिनि। उन खां पोइ लबनान में बि 80 खां वधीक माण्हू फोत थी चुका आहिनि। 6 अमरीकी फ़ौजी मारिजण जी तस्दीक कई वई आहे। त हीअ जेका सूरत हाल आहे अव्हांखे केॾां वेंदे नज़र पई अचे? थैंक यू सुमेश साहब। मुंहिंजे ख़्याल में ही तमामु ख़तरनाक सूरत हाल ईरान में पैदा थी रही आहे, छाकाणि जो हिन वक़्तु इज़राइल आहे ऐं उन सां गॾु अमेरिका आहे ऐं दुनिया जी ॿी का बि ताक़त अहिड़ी कान्हे जो उन्हनि जे साम्हूं बीही सघे। ऐं इहा असांखे ख़बर आहे त ईरान जी अस्करी ताक़त ऐं अमेरिका ऐं इज़राइल जी गॾियल अस्करी ऐं टेक्नोलॉजिकल ताक़त तमामु घणी आहे उन्हनि खां, जंहिंजाए के काफ़ी सारो एतमाद नज़र ईंदो अचे पियो स्टेटमेंट्स जो ईरान जे लीडर्स जो त असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं, लेकिन हक़ीक़तूं मुख़्तलिफ़ आहिनि। इन्हनि जी टेक्नोलॉजी ठीकु आहे पहुचे पई, पर जिते हू 500 मिज़ाइल कंदा तॾहिं वञी के चंद पहुचनि था पंहिंजे हदफ़ ते, उहे बि रस्ते में जॻह से डिस्ट्रॉय थी था वञनि। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त कतर चयो आहे, दुबई चयो आहे त 500 खां वधीक असां ड्रोन जेके आहिनि से डिस्ट्रॉय कया आहिनि, 200 खां वधीक मिज़ाइल कया आहिनि। इन जो मतिलबु आहे सिर्फ़ु ॾिसो मिज़ाइल फायर करणु इज़ नॉट विनिंग द वॉर, ॻाल्हि आहे इम्पैक्ट जी। त उन ई हवाले सां इहो मुश्किल थींदो त ही दू बदू मिज़ाइल जी जंग में जीते सघनि। सो ऐं हिननि शायदि जी स्ट्रेटजी ईरान जी आहे त जंग खे पखेड़ियो ऐं हिन खे डिघो कयो, छाकाणि जो उनखे ख़बर आहे पखेड़ण सां ॿिया एक्टर्स बि अचनि था ऐं जंग जी कॉस्ट वधे थी अमेरिका ऐं इज़राइल जे, छाकाणि जेके हुन जा एलाइज़ आहिनि इन द गल्फ, जेके जंहिं ते वेस्टर्न ऐं एशियन इकोनॉमीज़ कंट्रियूं डिपेंड फॉर द गैस एंड ऑयल, त उहे जॾहिं उन्हनि खे हार्म थिए थो त हू ज़ाहिर आहे पोइ अमन जी ॻाल्हि कनि थियूं या सीज़ फायर जी ॻाल्हि कनि था। सो हाणे ही 2 स्ट्रेटजीज़ हलनि पियूं। हुननि जी
अमेरिका इज़राइल जी आहे त कंहिं तरह सां बि हिननि जी लीडरशिप खे वरी ऑर्गेनाइज़ थियणु न ॾिनो वञे, बल्कि चयो हींअर इज़राइल जे कंहिं ऑफिशियल त जेको बि ईंदो खमनाई जी जॻह ते ही विल बी आवर टारगेट, वी विल एलिमिनेट इट। ऐं इहो असां ॾिठो आहे त अनफॉर्चुनेटली बैड फॉर द ईरान, लेकिन इज़राइल वटि उहा टेक्नोलॉजी आहे त हू नालो वठी जॻह जो मुतयन करे, वक़्त जो मुतयन करे उन्हनि जी लीडरशिप खे जेको आहे सो अनफॉर्चुनेटली शहीद करे सघे थो। उनजो एग्ज़ाम्पल आहे उनजो मिनिस्टर ऑफ डिफेंस पहिरीं उहो शहीद थियो खमानाई सां गॾु, उनखे नयो मिनिस्टर ऑफ डिफेंस आयो, विद इन डेज़ वन आर सेकेंड डे ते शायदि हू उनखे बि शहीद करे छॾियो। लिहाज़ा हिकु ॾाढो अनइक्वल मुक़ाबिलो आहे वेपन जे हवाले सां ऐं क्वालिटी ऑफ वेपन जे हवाले सां। तव्हां ज़िक्र कयो त हू जेको हुननि जो जंगी जहाज़ ॻोल्हियो आहे, उन में जेका ख़बर आई आहे जेका इंडिपेंडेंट सोर्सिस जी, त तक़रीबन 20 खां वधीक इन्हनि जा नेवल नंढियूं वॾियूं किश्तियूं ईरान जूं इन्हनि ख़तमु करे चुका आहिनि। ऐं नेवी जे पावर जे हिसाब सां मां कोन थो सम्झां त ईरान वटि का अहिड़ी कैपेसिटी आहे जो हुनजो मुक़ाबिलो करे सघे। सो हाणे जेके हिन राति शायदि वाइट हाउस जी स्पोक्स पर्सन आहिनि, उनखां पहिरियां जेका US प्रेसिडेंट चयो त हुन जा 3 या 4 जेके आहिनि से हदफ़ आहिनि। पहिरियों त मिज़ाइल जी ताक़त सां ख़तमु मुकमिल तरह सां ज़ीरो करणी आहे, मिज़ाइल जेके उन्हनि जा ॿियो नंबर इहो आहे। टियों त उन्हनि जेका बहरी ताक़त आहे उनखे ॿुजो ॾियणो आहे, ऐं सभ खां ॿी ॻाल्हि त इहो इंश्योर करणो आहे त हू कॾहिं बि न्यूक्लियर पावर न बणिजे। इन जो मतिलबु आहे त जेके बि रहियल अञा रीप्रोसेसिंग प्लांट आहिनि या को ज़ख़ीरो आहे उनखे करणो आहे। सो इन करण खां पोइ ऐं हिननि इहो बि कयो आहे गॾु गॾु त जेको सिविल एडमिनिस्ट्रेशन जो जेको सिस्टम आहे उनखे तबाह बर्बाद करण में हू बमबारी कनि पिया था। हू हर ॾींहं था ॾिसूं था समय माण्हू वीचारा शहीद पिया थियनि, पर सिचुएशन ॾाढी गंभीर आहे तमामु। अच्छा जीआर साहब, जीअं तव्हां चयो त जेका नेवल जेका उन्हनि जी फोर्स आहे, उन्हनि जी ताक़त आहे ईरान जी, उहा एतिरी न आहे जो उन्हनि जा ॾाढो सस्टेन करे सघे। ऐं अमेरिका जो कल्ह वाइट हाउस तरफ़ां बयानु जारी थियो त फ़िलहालु अमरीकी जेका बरी फ़ौज आहे उहा ईरान मिलाइण जो को बि इरादो न आहे। तव्हां सम्झो था त सिर्फ़ु मिज़ाइल हमलनि सां जेको आहे, जेके हुननि जा मक़सद आहिनि, जे रिजीम चेंज आहे या जेको उन्हनि जी इंतिज़ामिया आहे या जेको इवन उन्हनि जो मिज़ाइल प्रोग्राम आहे, उनखे उहो डिस्ट्रॉय करे सघंदा इसराइल ऐं अमेरिका? ॾिसो मिज़ाइल त थी था वञनि पिया ऐं थियनि पिया था प्रॉब्ली, असांखे ख़बर नथी पए पई, उतां अचे कोन पई, छाकाणि जो हेज़ ऑफ वॉर आहे जंग, असां ख़बर न आहे। लेकिन जेतिरो तादाद ॿुधाइनि पिया इज़राइली ऐं अमेरिकन्स निशाना बनाइण जो, तक़रीबन 2000 खां वधीक निशाना बनाया अथनि। ज़ाहिर घरनि ते त कोन रुआ कया हूंदा हमला, उन्हनि इन्हनि मिज़ाइल साइट्स ते ई कया हूंदा, उन्हनि जे जेके मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहिनि उन्हनि ते कया हूंदा। सो इहो पॉसिबल न आहे। ऐं जेसि ताईं ज़मीन ते फुट ऑन द ग्राउंड या बूट ऑन द ग्राउंड वारी ॻाल्हि आहे, उन्हनि लाइ शायदि उन्हनि तयारी करे छॾी आहे ऐं उनजो उनजी इंडिकेशन मिले पई त हुननि कुर्स खे जेके आहिनि से इराक खां तयारु करे छॾिया आहिनि। कुर्स जेको आहे सो हिकिड़ी पोस्ट जेका आहे उहा वठी बि छॾी आहे, ऐं उतां जेका ख़बर हींअर पढ़ी पई मूं BBC ऐं काफ़ी अथेंटिक हुई, अल जज़ीरा जो हुई बल्कि, त उतां ईरान जी फ़ौज खे उन्हनि धके कढियो आहे, कुर्दिश जेके वेड़ू आहिनि। सो ऐं उनजे जवाब में ईरान कुर्स ते जेको आहे सो मिज़ाइल ऐं ॿी बमबारी कई आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हाणे हिननि खे पंहिंजा सोल्जर लिखण जी ज़रूरत कोन्हे, उते उन्हनि खे घणियूं सारियूं अहिड़ियूं मिली वेंदियूं सेटअप्स जेके फॉर हायर हूंदियूं आहिनि अनफॉर्चुनेटली इन ख़िते में, जेके सीरिया में हुआ, जेके इराक में हुआ, ऐं उन्हनि जा ग्रीवेंसिस बि आहिनि बेसिकली, छाकाणि जो इहा ॻाल्हि असांखे ॿुधाईंदा हलूं पंहिंजे नाज़रीन खे त ईरान जी कॉम्प्लेक्शन नज़र थी अचे थी त हिकु आहे, बट नो द लॉट ऑफ अदर कम्यूनिटीज़, हुनमें आज़ारी आहिनि, उज़्बेक्स आहिनि, उनमें जेके अरब्स बि आहिनि ऐं बलोच आहिनि, ऐं काफ़ी वॾो तादाद आहे, ऐं उहे वरी अरब जे फ्रिंच ते आहिनि। सो थींदो ईअं त इहे जेके फ्रिंच ते जीअं एग्ज़ैक्टली व्हाट दे डिड विथ सीरिया, त हू उन्हनि देयर वाज़ नो बूट्स ऑन द ग्राउंड, उन्हनि सभिनी हुआ सिर्फ़ु उन्हनि
शुरू में कया अमेरिका जो जेके ऑयल इंस्टॉलेशंस उन्हनि ते कब्ज़ो करण जे लाइ माण्हू मोकिलिया 2000 हुआ आख़िर ताईं हुआ, लेकिन हिन स्टेज ते न ईंदा। हिन स्टेज में जेको लॻे थो मूंखे जेको ख़तरनाक आहे, चवंदे अजीब मतिलबु दिलि में कोन थो चए, लेकिन एज़ ए एनालिस्ट चवणो पए थो, ॿुधाइणो पए थो, जेका ॿियो कुझु नज़र पियो अचे माण्हू खे तारीख़ जे हवाले सां, त इहो ई कुझु इन्हनि ताक़तनि कयो आहे त जेके ग़ैर जिते मुतमइन न आहिनि जेके कम्यूनिटीज़ जिन जो झेड़ो आहे स्टेट सां, उन्हनि खे हू प्रॉप अप कनि था। ऐं अनफॉर्चुनेटली मां अहिड़ो ई सीनारियो ईरान सां ॾिसां थो। माना तव्हांजे चवण जो मक़सदु आहे, ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजे हिकिड़े तजुर्बे सां ॻाल्हाईंदा हूंदव त जेको ईरान आहे उन में जेके अमेरिका जा या जेके इसराइल जा मफ़ाद या मक़सद आहिनि उहे हिनमहिल ताईं जी जेका वेड़ आहे उन में उन्हनि खे पूरा थींदे नज़र था अचनि, ऐं हो सॼे जेको ईरान आहे उन ते हो जेको आहे पंहिंजी गिरफ़ हासिलु करे वठंदा। न ॾिसो, मां इहो डेफिनेट बयानु कोन पियो ॾियां, मां इहो त चवां पियो त अञा ताईं छाकाणि जो डिस्प्रोपोर्शनेट आहे, तमामु तवाज़ुन आहे ई कोन। होॾां हिकिड़ो वॾो पावर आहे, हेॾां हिकिड़ो नंढो पावर आहे। ही डिफेंसिव जंग पिया लड़नि, हू अफेंसिव जंग पिया लड़नि। सो देयर इज़ अ डिफरेंस। इहो शाबाश ज़रूरु आहे ईरान जी लीडरशिप खे, अवाम खे, त हू गॾु बीठा आहिनि, डिगा न आहिनि, बुज़दिल न आहिनि थिया। ऐं डिस्पाइट द फैक्ट त अमेरिका तरफ़ां हिकिड़ी ऑफर थी आहे त असां निगोशिएट कयूं, सीज़ फायर कयूं, पर हिननि चयो आहे त असां तव्हां सां हाणे अमेरिका सां न ॻाल्हाईंदासीं, छाकाणि जो तव्हांखे ख़बर आहे त अमेरिका जॾहिं बि ॻाल्हाईंदो सरेंडर जी ॻाल्हि कंदो। लिहाज़ा इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त ईरानी पंहिंजे जेका उन्हनि जी रिज़िलियंस आहे, क़ुव्वत बर्दाश्त आहे जंग जी, या लाश खणण जी, या कैजुअलिटी सफ़र करण जी, या मटीरियल लॉस, छाकाणि जो उन्हनि 8 साल जंग लड़ी इराक सां, पोइ बि उन्हनि सरेंडर न कयो। त ही त अञा 6 ॾींहं गुज़रिया आहिनि। सो मूंखे लॻे थो ईरान जेको आहे सो हिकिड़ी तमामु डिघी जंग जो प्लान पियो करे, जंहिंमें हुनजो इहा ई कैलकुलेशन हूंदी त कंहिं तरह सां अमेरिका में बॉब डाउन थी वञे। लेकिन उनमें थोरो फ़र्क़ु आहे इन द सेंस के इराक वक़्तु बि मुख़्तलिफ़ हुई दुनिया जी सिचुएशन। हाणे हर माण्हू, हर जेको वॾो पावर आहे, हू पंहिंजी जान बचाइण में लॻो पियो आहे। ईरान जेको आहे सो हिन वक़्तु is at the mercy of the killer, if I say my words. That is the worst that can happen to any person or any nation when they are at the mercy of the killer, because there is no judge. को जज कोने, का पुलिस कोने, को चवण वारो कोने, को अखलाकियात जी ॻाल्हि करण वारो कोने। जॾहिं इनके के माण्हू या को शख़्स कातिल जे अॻियां बेबस आहे, मूंखे ईअं लॻे थी, मां सभु उन्हनि जे पंहिंजे करेज जे, उन्हनि जे पंहिंजे एतमाद जे जवाब ॾियनि पिया, रूबरू जवाब ॾियनि पिया। लेकिन लॉन्ग टर्म में अनफॉर्चुनेटली अल्लाह करे मुंहिंजा इहे अंदेशा ग़लति साबित थियनि, लेकिन मां काफ़ी तबाही पियो ॾिसां ईरान जी। जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिनमहिल मौजूदा सूरत हाल में बिल्कुलु तबाही नज़र अचे थी, पर खिते में जेके स्टेक होल्डर आहिनि उन मां हिकु चाइना बि आहे, ऐं हेॾां साइड में रशिया बि वेठो आहे। तव्हां सम्झो था त उहे आसानीअ सां विच ओभर ते अमेरिका ऐं इसराइल जो मुकमल कंट्रोल थींदे ॾिसंदा ऐं उहे ख़ामोश वेहंदा? ॾिसो, अञा ताईं त इन्हनि बर्दाश्त ई कयो आहे न। अञा ताईं त इहो ख़ितो स्फेयर ऑफ इंफ्लुएंस अमेरिका जे में आहे। तमामु गल्फ कंट्रीज़ जेके ऑयल रिच आहिनि, उन्हनि में बेसिस आहिनि, नेवल बेसिस आहिनि, एयर बेसिस आहिनि, आर्मी जा बेसिस आहिनि, मॉनिटरिंग वॾे खां वॾो बेस जेको आहे सो कतर में आहे अमेरिका जो। सो एक्चुअली उन्हनि जे ई हथ में आहे। सो बट सवाल इहो आहे त छा असां सभु इहो ऑप्टिमिस्टिक हुआसीं त हाणे मल्टीपोलर वर्ल्ड अचे पियो थो, ऐं हिन में हाणे जेको आहे नया एक्टर थींदा, जंहिं ख़ासि तौर चाइना खे असां ॾिठो पिए त शायदि हू वधी हिकिड़ो एक्टिव रोल अदा कंदो ऐं चैलेंज कंदो। लेकिन हिन जंग जो इहो बि नुक़सानु ॿियो थियो आहे त हाणे उहा जेका मल्टीपोलर वर्ल्ड हुई, उहा अञा बि डिले थी वई, पोइते हली वई। हाणे अमेरिका खे जेकॾहिं ही ईरान खे जंहिं तरह सां वञनि पिया था ऐं मुकमिल तरह सां न्यूट्रलाइज़ करण में, ख़ुदा करे मुंहिंजो वरी बि चवां थो, दुआ कयां थो मां जेको चवां पियो ग़लति साबित थिए। जेकॾहिं हुनखे वाक़ई मुकमिल शिकस्त ॾियनि था ऐं हू कब्ज़ो करे था वञनि थ्रू प्रॉक्सीज़, जीअं हुननि सीरिया ते कयो, त पोइ त अञा बि मुकमिल तरह सां ही इलाइक़ो इज़राइल जी हेजेमनी में अची वेंदो, अमेरिका जी हेजेमनी में अची वेंदो। ऐं अॼु ई अमेरिका जो जेको डिफेंस सेक्रेटरी चयो त रशिया एंड चाइना डू नॉट मैटर, वी डोंट केयर।
बिकॉज दे नो कि हू पंहिंजे मसाइल में फाथा पिया आहिनि। रशिया पंहिंजी यूक्रेन जी जंग में ऐं चाइना जा पंहिंजा इकोनॉमिक रिस्क आहिनि ऐं चाइना इज़ नॉट रेडी टू काउंटर आर टू चैलेंज अमेरिका मिलिटरी। जी अच्छा जियार साहब, जीअं तव्हां चयो त हिन ख़िते में हूअं त जाॾे ॾिसिजे जेके बि ख़लीज मुल्क नार मुल्क आहिनि असांजा, उन्हनि में अमेरिका जा आॾा आहिनि। ईरान हिकिड़ो वाहिद मुल्क आहे जेको उन जी मुखालफ़त करे थो। पर ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं अलाह न करे जेकॾहिं इहो असरु सो वधी वियो अमेरिका ऐं इसराइल जो ख़ासि करे, त इसराइल त पाकिस्तान जो बि अज़ली दुश्मन आहे ऐं त उहा जेको इसराइली असरु आहे उहो छा पाकिस्तान जे बॉर्डर ताईं न अची वेंदो ऐं उन जा जेके ख़िते ते पवंदड़ ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान ते पवंदड़ असरनि खे अव्हां कीअं था ॾिसो? सो ऑलरेडी बॉर्डर ते हुओ, छाकाणि जो इंडिया जा इज़राइल जा एतिरा वेझा तालुकात आहिनि। So you don't have to wait for Israel to operate from Iran, number one. Number two, 80s में त बल्कि हिकिड़ो इन्हनि जो जॉइंट ऑपरेशन बि हो। लेकिन इहो ॿुधाइणु घुरिजे असांखे, इहो हिकिड़ो नैरेटिव आहे त अलाए छा थी वेंदो जेकॾहिं ईरान कोलैप्स थियो त पाकिस्तान जी येस ऑफ कोर्स वील हैव प्रॉब्लम्स इन बलोचिस्तान, छाकाणि जो बलोचिस्तान जा इश्यूज़ असां सभिनी खे ख़बर आहे। ठीकु आहे। ऐं साॻी तरह सां वरी बि जेकॾहिं का अहिड़ी हुकूमत अचे थी जेका टोटली अंडर द इन्फ्लुएंस ऑफ इज़राइल आहे त डेफिनेटली असांजो थ्रेट परसेप्शन वधी वेंदो। लेकिन उहो थ्रेट हमेशह रहियो आहे पाकिस्तान जे न्यूक्लियर एसेट्स खे ऐं उनखे पाकिस्तान माशाअल्लाह प्रोटेक्ट कयो आहे पंहिंजी हिकिड़ी प्रूडेंट डिप्लोमेसी सां ऐं हिकिड़ी फेल सेफ एज़ दे कॉल इट टेक्निकली, त अहिड़ो निज़ाम जंहिंमें तव्हांजो न्यूक्लियर एसेट जेके आहिनि से मुकमिल तरह सां महफ़ूज़ आहिनि। सो ॾिसो, इनखे बचाइण जो तरीक़ार इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजी फॉरेन पॉलिसी अहिड़ी रखो जंहिंमें तव्हां वनरेबिलिटी तव्हांजी थिए न, जेका हींअर पाकिस्तान जी आहे फॉरेन पॉलिसी। चाइना सां बि सुठा रिलेशनशिप आहिनि, रशिया सां बि बहितरीनु रिलेशनशिप आहिनि, अमेरिका सां बि असीं हाय हलो बहितरीनु क़िस्म जी पिया था कयूं, अरबनि सां बि असांजो सुठो कम्युनिकेशन आहे, बल्कि हिकिड़ो म्यूचुअल डिफेंस पैक्ट विद सऊदी अरेबिया। ईरान सां बि मुकमिल तरह सां पब्लिक में हमदर्दियूं जेके आहिनि इहो दिस इज़ द डिप्लोमेसी। सो एंड डिप्लोमेसी इज़ द फर्स्ट डिफेंस ऑफ एनी कंट्री। उहो उन में ईरान मार खाई वियो आहे त पंहिंजी जेका डिप्लोमेसी खे एज़ ए ढाल न इस्तेमालु करे सघिया। 40 सालनि में मां सवाइ ठीकु आहे इस्लामिक मुल्कनि में हुआ, लेकिन इस्लामिक मुल्कनि में बि हुननि जो हिकिड़ो गैर एतमादी जो फिज़ा पंहिंजे रीजन में हुई। हता के पाकिस्तान ते बि हिकु दफ़ा हिननि मुजाहिद सां हमलो कयो सिर्फ़ु सस्पिशन ते, जीअं इंडिया कयो हो। सो देयर वाज़, ॾिसो जेके ग़लतियूं आहिनि से ग़लतियूं ॿुधाइणु घुरिजनि असांखे। सो उहे ग़लतियूं हिननि में आहिनि, ख़ामियूं आहिनि हिननि में, बट वी ऑलवेज प्रे त ख़ुदा करे उन्हनि जा जो मुल्क ठीकु रहे, उन्हनि ते कैजुअलिटीज़ न अचनि, उन्हनि जो नाहक खून न वहे। अच्छा जियार साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त सफ़ारतकारी जी, असां रिसेंट में ॾिठोसीं त जेके ॻाल्हियूं हलियूं जिनीवा में हलियूं ऐं ईरान ऐं अमेरिका विच में, उहे जेके पैक्ट थी चुको हो ज़रे घटि, त हुननि त ॻाल्हियुनि खे बि मौक़ो ॾिनो, सफ़ारतकारी खे बि मौक़ो ॾिनो, उन बावजूदि इसराइल ऐं अमेरिका ईरान ते हमिलो कयो। त सफ़ारतकारीअ जी ऐं टॉक्स जी त जेको मेज़ ते ईरान आयो? जी बिल्कुलु, इन में बेसिकली इज़राइल जी जेका इन्फ्लुएंस आहे, असरु आहे अमेरिका ते, उहो हिकिड़ो वॾी डिस्टॉर्शन आहे। त हिकिड़ो नंढिड़ो मुल्क आहे जेको एॾे वॾे मुल्क जी सॼी फॉरेन पॉलिसी खे कंट्रोल थो करे पियो। तो ऐं अमेरिका में बि आवाज़ उथनि पिया त हीअ जंग असांजी जंग न आहे, हीअ इज़राइल जी जंग ज़रूर थी सघिजे थी। लेकिन हू चवनि था छाकाणि जो इज़राइल हुते हमलो, बल्कि हिकिड़ी स्टेटमेंट हुई, वी फायर्ड बिकॉज़ इज़राइल फायर्ड एट देम। Where's the logic? Unfortunately, जेका ज़ायनिस्ट लॉबी आहे अमेरिका में, उनजो मुकमिल कंट्रोल आहे मीडिया ते, डिसीजन मेकिंग पॉलिसी, डिसीजन मेकिंग सर्कल्स ते, थिंक टैंक्स ते। सो बेसिकली उहो आहे इन में ख़तरनाक जगह ॻाल्हि वधीक ॿी नज़र अचे थी त छा ईरान खे न्यूट्रलाइज़ करण खां पोइ इज़राइल पंहिंजी जेको ड्रीम आहे या नेतन्याहू जो ड्रीम आहे या उनजे ज़ायनिस्ट जो ऑफ ग्रेटर इज़राइल उनखे इम्प्लीमेंट कंदो। यस, पोइ वॾो ख़तरो पूरे रीजन जे लाइ, असांजे लाइ सभिनी लाइ थी सघे थो पियो। सो आई थिंक दिस इज़ वेयर माई वरी इज़ के ईंदड़ 5 सालनि में 10 सालनि में जेकॾहिं वाकई उहे इम्प्लीमेंट कनि था, जीअं चयो पिए अमेरिकन एम्बेसडर इन इज़राइल, त जेको बिब्लिकल बाइबल में जो लिखियो पियो आहे बॉर्डर जेके इज़राइल जा, जंहिंमें जॉर्डन बि आहे, सऊदी अरब बि आहे ऐं पूरो गल्फ आहे, त पोइ जेकॾहिं वाकई हू इम्प्लीमेंट कनि था इन ताक़त जे ज़ोर ते, त पोइ उहो ख़तरनाक सिचुएशन थी सघे। अच्छा जियार साहब, इहो ॿुधाइजो त हाणे जीअं
इसराइल ऐं अमेरिका जा जेके एग्रेसिव हमला आहिनि, ईरान डिफेंसिव आहे, त हीअ जेका मौजूदा सूरत हाल आहे तव्हांखे केतिरो वक़्तु जारी रहंदे नज़र अचे, छाकाणि त आबनाए हरमज़ बंदि थियण जे करे आलमी मईशत खे वॾो नुक़सानु आहे, तेल जा अघ वधंदा पिया वञनि, गैस जी सप्लाई बंदि थी वई आहे, त इहे सभु शयूं बि नज़र में रुॻो ठीकु आहे असांजो खितो न, यूरोप बि हिन सां मुतासिर थिए थो, त छा अमेरिका जी जेका एग्रेसिव नेस वारी पॉलिसी आहे उहा इन जे करे आहे त तकड़ि में वाइंड अप तरफ़ वधूं? जी डेफिनेटली हुनखे हुननि जे लाइ हिकिड़े ॾींहं में मिलियंस ऑफ डॉलर्स ख़र्च थियनि था। टॉम जेके एक्सपेंसिव आहिनि, जेके मिज़ाइल आहिनि, टॉम हॉक हिकिड़ो जो आहे सो $2 मिलियन जो आहे, डॉलर्स जो आहे। साॻी तरह सां ॿिया मिज़ाइल बि हंड्रेड्स ऑफ थाउज़ेंड्स ऑफ डॉलर्स जा आहिनि। पर आवर हुननि पे चयो पिए हिकिड़े कंहिं इक्विपमेंट जो 1.5 $1.5 लाख खां 2 लाख रुपया हिकिड़े 1 आवर जा जेको यस हुननि जेके बॉम्बर हलनि था, फायरिंग कनि था, हुन में हिकिड़े कलाक जी फ्लाइंग जी कॉस्ट तक़रीबन $1.5 लाख थिए थी। सो आई थिंक दिस अ मल्टीप्लाइंग इफेक्ट ऑन दैट। नंबर वन, ॿी जेका ॻाल्हि तव्हांखे ॾाढी इंटरेस्टिंग आई आहे त आबनाए हरमुज़ जा छा थींदो, उन में उनखे बंदि करणु ॾींदा? मुंहिंजी असेसमेंट इहा आहे त यस ईरान जे जॾहिं हथ में इहो को लीवरेज आहे, लेकिन उनजी पोइ उनखे कॉस्ट अदा करणी पवंदी। ऐं जेको हुननि पंहिंजा वार ऑब्जेक्टिव 4 ॿुधाया आहिनि त असां उनजी नेवी तबाह कंदासीं, ऐं जेको हिननि जहाज़ खे ॿोड़ियो आहे उन मां साबित इहो थियो त हू हर क़ीमत ते आबनाए हरमुज़ खे बंदि थियणु न ॾींदा। जेके ताक़तूं आहिनि ऐं ॿियूं जेका ख़बर तव्हांखे मां ॿुधाईंदो भला पंहिंजे साम्हूं खे, त हाणे हिकु लिहाज़ सां ना दिले नो ख़्वास्ता बि फ्रांस बि अची वियो आहे, यूके बि अची वियो आहे, सिर्फ़ु स्पेन ॿाहिरि परे बीठो आहे। उन्हनि बि चयो आहे की तव्हां असांजा एयर बेसिस बि इस्तेमालु कयो उन रीजन में जेके आहिनि, ऐं जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे बि तव्हां इस्तेमालु कयो। इन जो मतिलबु आहे स्लोली एंड ग्रेजुअली नेटो जेके आहे सा अचे थी थी। हींअर पहिरियां त सिर्फ़ु जंग हुई हिन जी ॿिन्ही जी। सो आई थिंक इट्स टेकिंग अ वेरी वेरी डेंजरस टर्न अनफॉर्चुनेटली ख़िते जे लाइ, ईरान जे लाइ, मुसलमाननि जे लाइ, गल्फ रीजन जे लाइ। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी तव्हांजी। वॾी महिरबानी GR बलोच साहिबु। नाज़रीन, GR बलोच जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु हो त जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा तमामु ख़तरनाक नज़र अचे थी, छाकाणि त इसराइल ऐं अमेरिका जी जेका जारहाणी पॉलिसी आहे ऐं अटैकिंग वारो जेको तरीक़ेकार आहे उहो इलाही जाराणो आहे, ऐं हो हुन में वाइंड अप करणु चाहिया था। जेके दुनिया जूं आलमी जेके ताक़तूं आहिनि उहे बि आहिस्ता आहिस्ता उहे अमेरिका सां गॾु थींदी पियूं वञनि। बज़ाहिर जेका सूरत हाल नज़र अचे थी त उहा जेके हालतूं आहिनि ईरान लाइ ऐं ख़ासि तौर ते मुसलमाननि लाइ इलाही तकलीफ़ दे ऐं जेको आहे त संगीन ऐं ख़तरनाक नज़र अचनि पियूं। असांजी दुआ इहा ई आहे त ॻाल्हियुनि जो को रस्तो निकिरे, या जेको ईरान आहे उहो जेको आहे उन्हनि सां गॾु जेकॾहिं चाइना आहे या रशिया आहे उहे गॾु थी करे जेको आहे हिन कॉन्फ्लिक्ट खे ख़तमु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि, त जीअं ख़िते जो घटि खां घटि नुक़सानु थिए। ऐं ईरान जी जेका, छाकाणि त असां जॾहिं बि जेके जंगियूं ॾिठियूं आहिनि, इराक़ हुजे, लिबिया हुजे, शाम हुजे, अफ़गानिस्तान हुजे, उन्हनि जंग खां पोइ उन्हनि मुल्कनि जी जेका हालत आहे उहा सुधरी ऐं संभली न सघी आहे। असां इहा उमेदु कंदासीं त जेको ईरान जे जेको बारे में जेको इहा एंड आहे इहा न थिए, छाकाणि त अमेरिका ऐं इसराइल तइ करे छॾियो आहे त ईरान में हू पंहिंजा मक़सद हासिलु करण खां सवाइ जेको आहे न वेंदा। ऐं ईरान हिन में जेको आहे अकेलो नज़र अचे थो ऐं कमज़ोर बि आहे। ज़ाहिर आहे उन्हनि जो को कंपेरिज़न आहे ई न, हू वॾी आलमी ताक़त आहे अमेरिका। इसराइल बि ईरान खां तमामु घणो वधीक आहे, एडवांस आहे टेक्नोलॉजी में बि ऐं वार हेड में बि। त इनजे करे उमेदु था करे सघूं त हे जेको विच ओभर वारो जेको कॉन्फ्लिक्ट आहे ऐं जेका जंग आहे ईरान अमेरिका ऐं इसराइल जी, उहा जल्द ख़तमु थिए। ऐं जेका जीअं जेका आलमी जेको मंज़रनामो आहे या जेका आलमी सूरत हाल आहे, जेका जीअं आलमी मईशत खे जेको आहे त हाणे खां ई लॻी विया आहिनि, ब्रेक लॻी विया आहिनि तेल जी सप्लाई चेन बंदि थियण खां। ऐं जेकॾहिं ईरान आबनाए हरमुज़ खे रोके थो त उनखे जीअं GR बलोच साहिबु चयो त कॉस्ट अदा करणी पवंदी। त इनजे करे उमेदु था कयूं त विच ओभर जी सूरत हाल जल्द खां जल्द बहितर थिए। अॼु जे प्रोग्राम लाइ एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अलाह भाई।